पेशावर में मदरसे अंदर धमाके के नतीजे में 8 ॼणा शहीद थी विया आहिनि। खुदाबी ॿारनि समेत 100 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। ख़्वाहार रोड ते धीर कॉलोनी में क़ाइम मदरसे जे हाल में ज़ोरदार धमाको थी पियो, जंहिंजो आवाज़ शहर में परे परे ताईं ॿुधो वियो। धमाके जे नतीजे में 8 ॼणा शहीद थी विया आहिनि, जॾहिं त मासूम खुदाबी ॿारनि समेत 100 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। धमाके में शहीद थी वियलनि जा मण ऐं ज़ख़्मियुनि खे लेडी रीडिंग अस्पताल, हयात मेडिकल सेंटर ऐं ॿियनि अस्पतालुनि में मुंतक़िल कयो वियो, जिते केतिरनि ई ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। सीसीपीओ लाहौर मोहम्मद अली गंदापुर जो चवणु आहे त धमाको टाइम डिवाइस ज़रिए करायो वियो। धमाकेदार मादो बैग में रखियो वियो हो। धमाके में 5 खां 6 किलोग्राम धमाकेदार मादो इस्तेमालु कयो वियो। होॾां पुलिस धमाके जा सीसीटीवी कैमरा जा फुटेज हथ करे वरिता आहिनि, जॾहिं त धमाके जी जांच शुरू कई वई आहे। धमाके जी सदर डॉक्टर आरिफ अलवी, वज़ीर आज़म इमरान खान, केपीके जे गवर्नर ऐं वॾे वज़ीर पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿियनि अॻवाननि सख़्त लफ़्ज़नि में मज़ामत कंदे इंसानी जानियूं ज़ाया थियण ते दुख जो इज़हार कयो।